बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साथियों, मां आहियां हाकिम अली नारे जो साइंस जे हिकु नए टॉपिक सां गॾु। अॼु जे टॉपिक ते असां ॻाल्हाईंदासीं, उहो आहे फिज़िकल ऐं केमिकल चेंजिस, मतिलबु तबई ऐं कीमियाई तब्दीलियूं। तब्दीलियूं ॿिनि क़िस्मनि जूं थींदियूं आहिनि, हिकिड़ियूं फिज़िकल चेंज मतिलबु तबई तब्दीलियूं ऐं ॿियूं केमिकल चेंज यानी कीमियाई तब्दीलियूं। अचो फिज़िकल चेंज जे बारे में पढ़ूं ऐं उन खां पोइ कीमियाई चेंज जे बारे में ॻाल्हाईंदासीं। तबई तब्दीली जे अंदरि असां हिकिड़ो मिसाल खणूं था। साथियों, तव्हां गौर कयो हूंदो, जॾहिं असां बर्फ़ जा टुकड़ा कंहिं बीकर जे अंदरि रखंदा आहियूं ऐं उन बीकर खे जॾहिं गर्माइश ऐं तपश मिलंदी आहे त कुझु वक़्तु गुज़रण खां पोइ उहा बर्फ़ ॻरणु शुरू कंदी आहे ऐं ॻरी रिझी करे पाणीअ में तब्दील थी वेंदी आहे। हाणे इन बर्फ़ खां पाणीअ में तब्दील थियण जे दौरान तव्हां उनजे साइज़ में, उनजे शेप में ऐं उनजे हालत खे ऐं इवन जेके पार्टिकल जेके मालिक्यूल उनजे अंदरि हूंदा आहिनि उन्हनि खे मुतासिर थींदे ॾिसंदो। पर उन्हनि पार्टिकल्स जी जेका बनावट हूंदी आहे, जेके मालिक्यूल जी बनावट हूंदी आहे, उन्हनि में काई तब्दीली न ॾिसंदो। A transformation in which particles of the matter do not undergo any change is called a physical change। यानी अहिड़ी तब्दीली जंहिंजे अंदरि मादे जा जेके ज़रड़ा हूंदा आहिनि उहे कीमियाई लिहाज़ सां तब्दील न थियनि, साॻा ई रहनि, त उनखे असां तबई तब्दीली यानी फिज़िकल चेंज चवंदा आहियूं। जॾहिं कीमियाई तब्दीली जो मिसाल खणूं था, साथियों, तव्हां ॾही यानी धौरो या फिटल खीर ऐं खीर जे विच में मिसाल खे ॾिसो, इन्हनि में फ़र्क़ु हूंदो आहे। छाकॾहिं तव्हां फिटल खीर या ॾहीअ मां कॾहिं ताज़े खीर खे ठहंदे ॾिठो आहे? बिल्कुलु न। हाणे इन्हनि जे विच में कीमियाई लिहाज़ सां कुझु शयुनि में फ़र्क़ु अची वेंदो आहे। ट्रांसफॉर्मेशन ऑफ ए सबस्टेंस व्हिच रिजल्ट इन ए कंप्लीटली डिफरेंट काइंड ऑफ ए प्रोडक्ट इज कॉल्ड ए केमिकल चेंज। यानी अहिड़ी तब्दीली जंहिंमें कीमियाई मादे जी जेका प्रोडक्ट ठहे थी उन में ऐं उनजी शुरू वारे मादे में फ़र्क़ु हुजे, उन्हनि जे विच में चेंजिंग थी वञे या नवां प्रोडक्ट ठही वञे, त अहिड़े क़िस्म जी तब्दीली खे कीमियाई तब्दीली चवंदा आहियूं। अचो त तबई तब्दीली ऐं कीमियाई तब्दीली जा कुझु वधीक मिसाल ॾिसूं। साथियों, रबड़ बैंड जॾहिं असां खणंदा आहियूं त रबड़ जी बनावट में जॾहिं असां हुनखे छिकींदा आहियूं त तव्हां ॾिसंदा आहियो त उहो छिकजी साइज़ में वॾो थी वेंदो आहे, मतिलबु उनजे शेप में कुझु फ़र्क़ु अची वेंदो आहे ऐं उहो ड्रिगो थी वेंदो आहे। अहिड़े ई तरह सां जॾहिं रबड़ खे असां वरी ज़ोर या जेको उन में पावर या फोर्स अप्लाई कंदा आहियूं उहो जॾहिं घटिजी वेंदो आहे त वरी उहो वापसि पंहिंजे उन असुल ऐं ओरिजिनल शेप में अची वेंदो आहे। साथियों, इहो हुयो तबई तब्दीली जो हिकिड़ो मिसाल। इन में तव्हां नोट कयो त जॾहिं असां रबड़ खे छिकियूं था त उहो साइज़ में वॾो थो थी वञे ऐं जॾहिं हुनखे ढरो था कयूं त वापसि पंहिंजी पहिरीं उन असली हालत में अची थो वञे। मतलब a physical change is a temporary change in which no new substance is formed। यानी अहिड़ी तब्दीली जंहिंमें कुझु देर जे लाइ त उनजी शिकिल या काई शइ तब्दील थी वञे पर पोइ वापसि पंहिंजी असली हालत में अची वञे। हाणे इन कीमियाई तब्दीली वारे मिसाल खे ॾिसो। साथियों, तव्हां पार्क में अक्सर वञी करे जॾहिं मुख़्तलिफ़ बेंचुनि ते वेहंदा हो ऐं उहे बेंचूं लोह जूं ठहियल हूंदियूं आहिनि त अक्सर करे तव्हां ॾिठो हूंदो उन बेंचुनि ते हथ घुमाइण सां तव्हां उनजे मथां ज़ंग या कट जेका आहे उहा लहंदे ॾिसंदा आहियो। तव्हां कॾहिं गौर कयो आहे इहो जेको लोह या आयरन हूंदो आहे इहो इन ज़ंग में या कट में छो थो तब्दील थी वञे या उहो ॻरी करे ज़ंग थियणु छो शुरू थींदो आहे? जॾहिं उन लोह खे ऑक्सीजन या घिम जा मालिक्यूल या ॿिया जेके असांजा कीमियाई जेके अंसर हूंदा आहिनि उहे जॾहिं उन लोह सां टकराइजनि था त उन्हनि जे अंदरि कीमियाई तब्दीली अची वेंदी आहे ऐं उहो लोह जेको आहे ॻरणु यानी कट ॾियणु शुरू थींदो आहे ऐं उनजे मथां ज़ंग चढ़ी वेंदो आहे। हाणे इहो हिकिड़ो लोह जो ज़ंग ॾियण जी हिकिड़ी ख़ासियत आहे। यानी लोह जे अंदरि जॾहिं हाणे तब्दीली अची वञे, माना ए केमिकल चेंज इज ए परमानेंट चेंज व्हिच रिजल्ट इन द फॉर्मेशन ऑफ ए न्यू प्रोडक्ट। मतिलबु कीमियाई तब्दीली के अहिड़ी तब्दीली हूंदी आहे जेका दाइमी हूंदी आहे, जेका हमेशह जे लाइ हूंदी आहे ऐं उहा वापसि पंहिंजी पहिरीं शिकिल में नथी अची सघे। अचो हुननि जो निचोड़ पढ़ूं। साथियों, तब्दीली ॿिनि क़िस्मनि जूं थींदियूं आहिनि। हिकिड़ी तब्दीली फिज़िकल चेंज यानी तबई तब्दीली, त ॿी हूंदी आहे केमिकल चेंज यानी कीमियाई तब्दीली।
फिजिकल चेंज ऐं केमिकल चेंज में इहो फ़र्क़ु आहे त फिजिकल चेंज उहा चेंज हूंदी आहे जेका कुझु वक़्त जे लाइ थींदी आहे ऐं नए प्रोडक्ट में तब्दील न थींदी आहे। मतिलबु अहिड़ी चेंज जंहिंमें काई शइ नई शइ में तयारु न थिए ऐं उनजा पार्टिकल्स या उनजा मालिक्यूल मुतासिर न थियनि, उहे साॻी हालत में रहनि, पर उनजी मादे जी शिकिल जे लिहाज़ सां कुझु फ़र्क़ु अची वञे, उनखे तबई तब्दीली चवंदा आहियूं। ऐं केमिकल चेंज यानी कीमियाई तब्दीली में असां ॾिसंदा आहियूं उहा टोटली फिजिकल चेंज खां चेंज हूंदी आहे ऐं उनजा जेके प्रोडक्ट ठहंदा आहिनि, जेका उनजे नतीजे तौरु काई बि शिकिल ठहंदी आहे या कोई बि मालिक्यूल ठहंदा आहिनि, उहे उनजे पहिरें शिकिल खां चेंज हूंदा आहिनि या पहिरें उन रिएक्टेंट खां चेंज हूंदा आहिनि। कीमियाई तब्दीली में असां उन तब्दीली खे चवंदा आहियूं जेका दाइमी हुजे ऐं कंहिं न कंहिं नई प्रोडक्ट में तब्दील थी वञे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.